मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थोरो आवाज़ जो वधायोसि घटि अथसि थोरो वधायोसि इको हिते ई बीठो हुजेसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र इन्न अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन फ़ीहि आयतुन बय्यिनातुन मक़ामु इब्राहीम वमन दख़लहु कान आमिना वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे जुमे नमाज़ जी तरफ़ अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। अॼोको ॾींहुं तमामु वॾो आला ॾींहुं आहे, तमामु वॾी रहमत वारो ॾींहुं आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह 2025 1446 हिजरी जे अंदरि तमामु मुसलमाननि जेके हज ते वियल हुआ उन्हनि पंहिंजो हज अॼोकी तारीख़ जे अंदरि याने 7 तारीख़ ते 7 जून जे अंदरि कंप्लीट जेको हज पढ़ियो ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु उन मुसलमाननि जो हज जेको आहे पंहिंजी बारगाह में क़बूल करे। उन्हनि जे लाइ तमामु वॾी सआदत आहे हज जे तरफ़ सफ़र करणु ऐं हज जा अरकान अदा करणु। यकीन तौर ते हीअ तमामु वॾी नेकी आहे। अल्लाह ताला इहे सआदतूं तमामु मुसलमाननि खे हर हिकु मौक़े ते नसीब अता फ़रमाए ऐं इन नेकी सां अल्लाह ताला तव्हांखे बि नवाज़े ऐं अल्लाह ताला मूंखे बि नवाज़े। अॼोकी आयत जेकी पढ़ी आहे इन आयत जे अंदरि अल्लाह ताला कुझु शयुनि जो मुतालबो कयो आहे। उन में मुतालबो इन आयत जे अंदरि इहो ई आहे। सभ खां पहिरियों आयत जे मक़सद खे सम्झण जी कोशिशि कयूं त अल्लाह ताला हिन आयत जे अंदरि इहो फ़रमायो आहे त तव्हां कंहिं बि टाइम नेकी जे अंदरि महारत हासिल नथा करे सघो जंहिं टाइम तव्हां अल्लाह ताला जे राह में सभ खां महबूब शइ अता कयो। यानी आसान लफ़्ज़नि में आसान जुमलनि में ईअं चवणु खपे त जेकी शइ तव्हांखे सभ खां ज़्यादा अज़ीज़ आहे, जेकी शइ तव्हांखे सभ खां वधीक महबूब आहे ऐं जंहिंखे तव्हां सभ खां ज़्यादा पसंदि कयो था ऐं मुहबत कयो था, उहा शइ अल्लाह ताला जे रस्ते में ॾियो। उहा शइ अल्लाह ताला जे रस्ते में वक़ुफ़ कयो, पोइ तव्हां नेकी में कमाल ॾिसी सघो था, नेकी में मक़ाम ॾिसी सघो था। हिन आयत जो साफ़ अल्फाज़नि में मफ़हूम ऐं मतिलबु इहो ई थो बीहे। लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। हरगिज़ नेकी जे अंदरि तव्हां कमाल हासिल नथा करे सघो जेसि ताईं तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून उहा शइ अल्लाह ताला जे रास्ते में ॾियो जंहिंखे तव्हां महबूब कयो था, जंहिंखे तव्हां महबूब सम्झो था, यानी जेकी तव्हांखे सभ खां वधीक पसंदि आहे। पोइ हाणे तव्हां सोच वीचार वञी करे कयो। सहाबा जे ज़माने जे अंदरि जॾहिं आयतूं नाज़िल थियूं त पोइ सहाबा जो ईमान, नबी जे शागिर्दनि जो ईमान कामिल ईमान हुयो। पोइ नबी जा शागिर्द जेके हुया जंहिंखे सहाबा जो लक़ब आहे, उन्हनि सोच वीचार कई त असांजे नज़दीक कहिड़ी शइ ज़्यादा जेको आहे ताज़ीम वारी आहे ऐं ज़्यादा जेको आहे मोहबत वारी आहे। पोइ हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में आयो त हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं इहे आयतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां नाज़िल थियूं पोइ हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त या रसूल अल्लाह, हे जेको मुंहिंजो बाग़ आहे
इहो बाग़ मूंखे ॾाढो महबूबु आहे। मदीना में मुंहिंजो जेको बाग़ आहे इहो मूंखे तमामु ज़्यादा महबूबु आहे। इन बाग़ खे मां अल्लाह ताला जे रस्ते में ॾियणु चाहियां थो ऐं अल्लाह ताला मुतालबो बि इन शइ जो करे थो। लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अल्लाह हुकुम थो करे त महबूबु शइ मुंहिंजे रस्ते में ॾियो। त या रसूलल्लाह हे बाग़ आहे, इन सां मुंहिंजी दिलि आहे, मुहबत बि आहे। बाज़ औक़ात इंसान खे थींदी आहे पंहिंजे बंगले सां मोहबत, पंहिंजे गाॾियुनि सां मोहबत, पैसे सां मोहबत, तिजारत सां मोहबत, त पोइ साहिबनि इज़ार पेश कयो त असांखे इहा शइ महबूबु आहे। हा, यादि रहणु खपे अल्लाह ऐं उन जे रसूल खां वधीक इहा महबूबु न आहे। अल्लाह घुरे थो, अल्लाह जे मथां क़ुर्बान आहे, रसूल घुरे थो, उन जे मथां क़ुर्बान आहे। या रसूल हिन शइ खे मां अल्लाह ताला जे राह में ॾेई थो छॾियां। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा ग़रीबनि जे अंदरि तक़सीम करे छॾी। अबू तला रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाए त जॾहिं इहा आयत अबू तला रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿुधी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, त अल्लाह ताला बहितरीनु माल घुरे थो। अल्लाह ताला उहा शइ घुरे थो पंहिंजे रस्ते में जंहिंखे बंदा ज़्यादा महबूबु सम्झनि था। त अबू तला रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाए त मुंहिंजे नज़दीक मुंहिंजो हिकिड़ो घोड़ो आहे, मुंहिंजो हिकिड़ो घोड़ो आहे, उहो आहे बहितर ऐं उन ते मां सवारी कंदो आहियां, जिहाद में हलंदो आहियां ऐं काफ़ी जेको आहे मूंखे कमु बि ईंदो आहे। पोइ फ़रमाए त हे जॾहिं आयतूं नाज़िल थियूं आहिनि, हाणे इहो घोड़ो मां अल्लाह जे राह में वक़ुफ़ु करे छॾियां थो। इन खां बाद में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इन ॻाल्हि जो इल्मु थियो। जॾहिं बि आयत नबी जे मथां नाज़िल थी त पोइ साहबा उन आयतुनि खे ॿुधो। छाजे करे त सभ खां पहिरियां क़ुर खे मुख़ातब जेको ॿुधण वारा हुया उहे नबी जा शागिर्द साहबा हुया। उन ॿुधो हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो ॿी का बि हिन टाइम शइ मौजूदु त न आहे। हा, हिकिड़ी शइ आहे, लिबास ॾाढो मूंखे पसंदि आहे, मूंखे पंहिंजी ड्रेस जेको आहे ॾाढी पसंदि आहे। इन लिबास खे, इन ड्रेस खे अल्लाह जे राह में मां वक़ुफ़ु कयां थो। अल्लाह थो चवे त लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अल्लाह थो फ़रमाए त हे इंसानो नेकी कयो, पर अहिड़ी शइ नेकी जे अंदरि ॾियो जंहिंखे तव्हां ज़्यादा महबूब था सम्झो। त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु अहिड़ी तरह हाणे सभिनी साहबा जो जेकॾहिं अगरि डिटेल खे असां खणूं त साहबा जा तमामु वॾा वाक़िया उन जे अंदरि अचनि था। आसान जुमिले में इहा ॻाल्हि तव्हां मुस्लमान सम्झी वञो, आसान जुमिले में इहे सम्झी वञो त अल्लाह ताला मुतालबो करे थो उन शइ जो जेकी तव्हांखे ज़्यादा महबूब आहे। असां छा कंदा आहियूं, असां इन जो उबतड़ कमु कंदा आहियूं। असां इन जो उबतड़, अल्लाह ताला बहितर शइ घुरे थो, असां रदी में रदी शइ अल्लाह ताला जे रस्ते में ॾींदासीं, बेकार में बेकार शइ अल्लाह ताला जे रस्ते में ॾींदासीं। त यादि रहणु खपे दुनिया जे अंदरि अगरि कोई बि इंसान कंहिं इंसान सां मोहबत करे थो या उन इंसान खे तोहफ़ो ॾियणु चाहे थो, हदियो ॾियणु चाहे थो, त सभ खां पहिरियां उन इंसान जी क्वालिटी खे चेक कयो वेंदो आहे। उन इंसान खे ॾिठो वेंदो आहे। जेकॾहिं कोई बि जमायती मूंखे तोहफ़ो ॾियणु चाहींदो, मूंखे हदियो ॾियणु चाहींदो, त सभ खां पहिरियां मुंहिंजी शख़्सियत खे चेक कंदो त साईं जेको आहे चङी लेवल जो आहे, साईं खे अहिड़ो हदियो ॾियणु मुनासिबु नथो लॻे जेको मां आम पंहिंजे दोस्त खे ॾींदो आहियां। यकीन तौर ते, छो त यार हिकिड़ो इमामत जो जेको स्टेट आहे न असांजे मथां, मां मस्जिद जो पेश इमाम आहियां, त हमेशह बंदो जेकॾहिं कोई बि हदियो ॾियण जी कोशिशि कंदो उहो चवंदो साईं खे कम से कम बहितर असां शइ जेको आहे ॾियूं। त इंसान दुनिया में इंसाननि खे हदियो ॾींदा आहिनि, दोस्तनि खे, रिश्तेदारनि खे, माइटनि खे, त पोइ हमेशह इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखंदा आहिनि त असां छा कयूं, असां बहितर खां बहितर शइ उन माण्हू ताईं पहुचायूं ऐं उन फज़ीलत खे चेक कयो वेंदो आहे त अॻिलो बंदो एतिरो सारो ताज़ीम वारो आहे त उनखे शइ बि ओड़ी ॾियणी आहे। त इहा बि ॻाल्हि तव्हां पंहिंजे ज़हन में रखो त अल्लाह ताला जे राह में जेकी शइ ॾियो था त हिन पूरी काइनात जो ख़ालिक़ अल्लाह आहे, हिन पूरी काइनात जो मालिक अल्लाह आहे। पोइ अल्लाह खे जेकी शइ तव्हां ॾियो था उहा शइ बहितर ॾियण जी कोशिशि कयो, बहितर खां बहितर शइ अल्लाह ताला खे ॾियण जी कोशिशि कयो। पोइ माल हुजे, पैसो हुजे, लिबास हुजे, ऐं ॾियण खां बाद में हिकिड़ी ॻाल्हि वरी ज़हन में रखंदा कयो। बाज़ औक़ात असां वटि ईअं थींदो आहे, असां नेकी करे छॾींदा आहियूं, असां बंदनि जे मथां उहा रक़म बि लुटाईंदा आहियूं, लिबास बि वठी ॾींदा आहियूं,
पोइ इन खां बाद में उन बंदे खे ईअं फील बंदो कराईंदो आहे त इहो ईअं सम्झो मां तुंहिंजे मथां एहसान कयो आहे, इहा तव्हांजी नेकी तबाह थी वई। पोइ कंहिं बि इंसान जे मथां तव्हां अलाह जी रज़ा जे लाइ उनखे लिबास पारायो था, कपिड़ा पारायो था, पैसा ॾियो था, का शइ वठी ॾियो था, उनखे ज़िंदगी में बि इहो महसूसु थियणु न छॾियो त इहो कंहिं ज़माने में मां तोखे अटो वठी ॾिनमि, कंहिं ज़माने में मां तोखे कपिड़ा वठी ॾिनमि, कंहिं ज़माने में मां तोखे पैसा ॾिनमि, उनखे बिल्कुलु इहो महसूसु थियणु न छॾियो। अगरि महसूसु थियणु तव्हां ॾिनो उनखे या कंहिं मजलिस में तव्हां इहा ॻाल्हि उथारी, तव्हांजी पोइ नेकी बातिल थी वेंदी। अलाह खे ज़रूरत बि न आहे हिन जी, हलो अलाह खे ज़रूरत न आहे हिन शइ जी। हिकिड़ी शइ ॾियो अलाह जे नाले ते ऐं इन खां बाद में उन बंदे जे मथां ठठोली कंदा वठो, डींडो कंदा वठो त हे सर तव्हां अलाह जे लाइ न ईंदी आहे। पोइ तव्हां माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ इहो कमु कयो आहे। अलाह जे नाले ते तव्हां रुपए खां रुपयो हिकिड़ो ॾियो, 10 रुपया ॾियो, 100 रुपयो ॾियो, उन बंदे खे विसारे छॾियो। उन बंदे खे बिल्कुलु याने बिल्कुलु विसारे छॾियो। उनखे ईअं महसूसु थियणु छॾियो त उहो जीअं तव्हां सां अगरि कॾहिं बि मिले न, उहो ईअं महसूसु करे त हिन मुंहिंजे मथां इहो एहसान हिन मुंहिंजे मथां न कयो आहे, बल्कि इहो हिन अलाह सां पंहिंजो तालुक़ु ॻंढियो आहे। जॾहिं अहिड़ा मामला थींदा त अलाह ताला उन नेकी खे पालींदो आहे। अलाह ताला जे ख़ज़ाने में कंहिं क़िस्म जो कोई बि कमी न आहे। मां अलाह ताला जे रस्ते में हिकिड़ो 100 रुपयो ॾिनुमि, अलाह ताला इन नेकी खे पालींदो आहे। पोइ अलाह ताला इन 100 रुपए खे 200 में फिराईंदो, हथा के 200 खां 300, 300 खां 400, अलाह ताला दुनिया में बि 10 हिसा ॾेई छॾींदो आहे। 10 अजुर अलाह ताला दुनिया में ॾींदो। पोइ अलाह ताला आख़िरत लाइ बि हिकिड़ी लिमिट रखी आहे, 70 अलाह ताला फरमायो आख़िरत में असां तव्हांखे ॾींदासीं। हे उहा शइ आहे जेकी तव्हां दुनिया में त इंसाननि जे मथां रक़म इस्तेमालु कई, अलाह ताला फरमाईंदो हे आख़िरत में हे तुंहिंजो सिलो आहे। त हमेशह बंदो इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखण जी कोशिशि करे त जेकी मां नेकी कयां थो, उन नेकी जे अंदरि मां भली शइ ॾियण जी कोशिशि कयां, ऐं उहा भलाई जेकी आहे मां पंहिंजे मथां कयां थो, बल्कि अलाह जी रज़ा जे लाइ। पोइ ॿिए मक़ाम ते अलाह ताला फरमाए इन अव्वल बैतियूं वुदिअ लिन्नास, बेशक असांजो घर जेको वज़अ कयो वियो इंसाननि जे लाइ, लल्लज़ी बेबकत मुबारकऊं व हुदल लिल आलमीन, उहो मका आहे ऐं बरकत वारो घरु आहे ऐं पूरी दुनिया हितां हिदायत वठंदी। हाणे हिते अलाह ताला ख़ासि तौर ते हज खे जेको बयानु कयो आहे हिन आयतुनि जे अंदरि, अलाह ताला फरमाए पूरी दुनिया जे अंदरि असां हिकिड़ो घर जेको आहे सिलेक्ट कयो आहे, हिकिड़े घर खे असां मुक़ररु कयो आहे। पोइ उनजी वज़ाहत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां अलाह ताला बयानु कई त तव्हां हज ते अचो ऐं तव्हां उमिरि ते अचो। रसूल जेको बि तव्हांखे पैगाम ॾिए उनजे मथां लबेक चओ। ज़िंदगी में मालदार जे मथां हिकु मरतबो हज जेको आहे फ़र्ज़ु थींदो आहे ज़िंदगी में, पूरी ज़िंदगी में। मसलन तौरु मुंहिंजी उमिरि 60 साल आहे, 60 साल थी मुंहिंजी ज़िंदगी। इन 60 साल जे अंदरि मां 60 साल जी उमिरि में ई करोड़पति रहियुमि। 15 साल जी उमिरि खां बाद में मां करोड़पति थियणु शुरू थी वियुमि। हाणे 15 साल जी उमिरि में मां जीअं जो करोड़पति हुयुमि त मां 20 साल जी उमिरि में मां हज कयुमि। हाणे हज त मां 20 साल जी उमिरि में कयो आहे। हाणे उहो हज करे जीअं जो मां मोटी आयुमि, हाणे बि मां करोड़पति आहियां। त पोइ इस्लाम इन शइ खे बयानु कयो त बसि ज़िंदगी में हज जेको अलाह ताला फ़र्ज़ु कयो आहे मालदार जे मथां हिकु मरतबो बसि, इहो ख़ासि हज सां आहे। ज़कात सां कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। ज़कात लाइ वरी रूल ई अलॻि आहे, हुकुम ई अलॻि आहे। ज़कात जेकॾहिं अगरि हिकिड़े साल में तव्हां अदा कई, ईंदड़ साल माल जेको डबल थी वियो त उन डबल जे एतबार सां ज़कात ईंदड़ साल में कढंदव। हिन साल रमज़ान जा रोज़ा रखिया, ईंदड़ साल वरी रमज़ान अची वियो, तव्हांजी ज़िंदगी में तव्हांखे रोज़ा रखणा पवंदा। बसि हज खे अलाह ताला हिकिड़ी जॻह ते महदूद करे छॾियो। मुस्लमान आहियो, मालदार आहियो, पैसो तव्हां वटि थी वियो, ज़िंदगी में हिकु मरतबो हज कयो। या अलाह ईंदड़ साल बि मां मालदार आहियां, मूंखे पैसो ज़्यादा आहे, अलाह ताला फरमाए न बसि हा जेकॾहिं अगरि करणु चाहियो नेकी आहे, हज खे करणु चाहियो नेकी आहे, नफ़ली हज थी वेंदो काउंट। कंहिंजे कोई दुनिया खां इंतकाल करे वियो आहे, पीउ इंतकाल करे वियो आहे, उनजे लाइ नफ़ली जेकॾहिं हज करणु चाहियो बिल्कुलु दुरुस्त आहे, थी वेंदो। बाक़ी तव्हांजे मथां ज़िंदगी में केतिरा बि तव्हां मालदार आहियो, हज सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो फ़र्ज़ु थींदो आहे। ऐं हज जी माना आहे मुशक़त। हज जी माना आहे मुशक़त। हज हिकु अहिड़ो अरकान आहे
जैसा अल्लाह ताला जी रज़ा के हुसूल करण जो एक तमामु ज़रियो आहे। अल्लाह ताला जी रज़ा के, अल्लाह ताला जे क़ुर्ब के, अल्लाह ताला जी मुहब्बत के छिकण जो हज हिकु वॾो ज़रियो आहे। हज में इंसान पंहिंजे तमामु तकबुर के हेठि किराए छॾींदो आहे। इहो ई मुस्लमान पाकिस्तान जे अंदरि जॾहिं मौजूदु हुयो, इन वटि हज़ार रुपए वारियूं ड्रेसूं मौजूदु हुयूं, यानी 5,000 वारी ड्रेस, 10,000 वारी ड्रेस। सैंडल मौजूदु हुयो, चंपल, उहो बि कम से कम 5,000 10,000 वारो पाकिस्तान में पाईंदो फिरंदो वठे पियो। मथे ते टोपी हुई, जिस्म में ज़बरदस्त ख़ुशबू लॻल हुई। अल्लाह ताला पंहिंजे तरफ़ जॾहिं घुरायो हज जी तरफ़, त अल्लाह ताला फरमायो हाणे इहे सभिनी शयुनि खे, शोबाज़ी के ऐं फैशन के, सभिनी खे तोखे फिटी करणो पवंदो। अदना खां अदना जेको आहे तूं पंहिंजे जिस्म ते चादर लॻाईंदे, जेकी ईअं चादर मां सम्झां थो पाकिस्तान जे अंदरि 2,000 रुपए ते एराम मिलंदो हुजे या 2,500 ते मिलंदो हुजे। अदना खां अदना जेको आहे चादर तूं पाए करे असांजे तरफ़ जेको तूं ईंदे, 1 नंबर ते पेरनि उघाड़ो ईंदे, मथे उघाड़ो ईंदे, ऐं कंहिं क़िस्म जी कोई बि तूं ख़ुशबू न लॻाईंदे। हाणे हे उहे शयूं जंहिंमें इंसान जो तकबर टुटंदो आहे। हाणे जेके असां हिते हाजी विया त उहे अक्सर मालदार आहिनि, पैसे वारा आहिनि। मां सम्झंदो अक्सर अहिड़ा आहिनि जेके करोड़पति आहिनि। हाणे हिते पंहिंजे घरनि जे अंदरि एयर कंडीशन में, एसियुनि में, राहतुनि में, पर अल्लाह जंहिं टाइम पंहिंजे तरफ़ घुरायो आहे न, अल्लाह घुरायो आहे, पोइ इन तमामु शोबाज़ी खे, तमामु ऐश खे अल्लाह ताला फरमायो पोइ हिते करिणो पवंदो। जेकॾहिं अगरि मुंहिंजी रज़ा खे तव्हां खणणु चाहियो था, हाणे बि अरफ़ात जे अंदरि केतिरा तव्हां ॾिठा हाजी, दुनिया जा करोड़पति मालदार मुस्लमान हज जे अंदरि वेंदा आहिनि, ऐं उते पहाड़ ते सुम्हणो पवंदो आहे, अरफ़ात जे रेगिस्तान इलाइक़े में विहणो पवंदो आहे, मीना में विहणो पवंदो आहे। अलाए केतिरो टाइम शेख जो ख़ुतबो ॿुधणो पवंदो आहे, ऐं ख़ुतबे जे अंदरि शिरकत लाज़मी आहे। तवाफ़ ज़ियारत करिणो पवंदो आहे। यानी इंतिहा हज जी माना सवली सिंधी में मां ॿुधायां, हज जी माना आहे मुशक़त, ऐं इन मुशक़त जे अंदरि अल्लाह ताला जेको राज़ी थींदो आहे। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज हिकु अहिड़ो अमल आहे, अल्लाह ताला इन हज जे ज़रिए सां तमामु मुस्लमान जा गुनाह माफ़ु करे छॾींदो आहे। हा, कुझु शयूं बाद में बि माफ़ी न थींदियूं आहिनि। इहा ॻाल्हि हाजी जेको आहे ज़हन में रखनि, त कुझु अमाल अहिड़ा आहिनि जेके हज करण खां बाद में बि माफ़ु न आहिनि थींदा, उनजी माफ़ी इंसाननि खां वठणी पवंदी। हाणे हज ते जेके विया न, अल्लाह ताला सगीरा गुनाह माफ़ु करे छॾींदो। सगीरा गुनाह यानी जंहिंमें तव्हां कंहिं ज़माने में निमाज़ूं न पढ़ियूं, अल्लाह ताला माफ़ु करे छॾींदो। का कमी कोताही थी, बदनज़री थी, अल्लाह ताला माफ़ु करे छॾींदो। बिल फ़र्ज़ इंसान को अहिड़ो गुनाह कयो, को शराब पीतो या अहिड़ो गुनाह जेको क़ुरान हकीम रोकियो, अल्लाह ताला उहो माफ़ु करे छॾींदो। इन खां अलावा बि कुझु गुनाह आहिनि जंहिंमें उलमा डिटेल सां बयानु कयो आहे, त उहे हज सां बि गुनाह माफ़ु न थींदा। जंहिंमें कंहिंजो माल खाइणु, कंहिंजा पैसा खाइणु। कोई बंदो हज ते वियो, हाणे हज करे मोटी आयो, अगरि पैसा कंहिंजा खाइदा अथई, हज सां पैसा माफ़ु न थींदा। हज सां परावा पैसा माफ़ु न थींदा। जेके पैसा तूं पाकिस्तान में कंहिंसां लुटी आयो आहे, हज करे आयो, कंहिंजो क़तल कयो, उहो क़तल हज सां माफ़ु न थींदो। तूं हज करे आयो आहे, कंहिं इंसान जी गीबत कई आहे, उहो गीबत माफ़ु न थींदी। यानी अल्लाह ताला कुझु उसूल बयानु कया आहिनि। कुझु गुनाह अहिड़ा आहिनि जंहिंजी माफ़ी फौरी तौरु अल्लाह ताला ॾेई छॾींदो आहे, ऐं कुझु गुनाह अहिड़ा आहिनि जंहिंजी माफ़ी अल्लाह ताला फौरी तौरु न ॾींदो आहे, बल्कि अल्लाह ताला तरतीब ॿुधाई त हिन ज़रिए सां उहो गुनाह वञी करे माफ़ु करायो। जंहिंमें पराओ माल बि आहे, त अल्लाह ताला उहो माल पराओ माफ़ु न कंदो। इन जे बारे में काफ़ी हदीसुनि में डिटेल आई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि राति असां जेको दर्स कयो, उन जे अंदरि बि इहा ॻाल्हि हुई त क़यामत जे ॾींहुं इंसान जीअं जो क़बर खां उथंदा पंहिंजा, त इंसान पंहिंजे अमाल सां गॾु उथंदो। इंसान पंहिंजे अमाल सां गॾु उथंदो। अमाल सां गॾु जीअं जो उथंदो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया जे अंदरि अगरि कंहिं बि बंदे खां ख़यानत कई आहे, दुनिया जे अंदरि कंहिं बि हिकिड़े बंदे नंढे खां नंढी जेकॾहिं का ख़यानत कई आहे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ॾींहुं क़बर खां उथंदो, उहा शइ पंहिंजे कुल्हे सां गॾु खणंदो।
पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी वज़ाहत कई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी वज़ाहत कई। ए पुटु चावनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी वज़ाहत इन एतबार सां कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं अगरि कोई बि बंदो दुनिया जे अंदरि अगरि कंहिंजो घोड़ो जेको आहे उन चोरी कयो आहे, या कंहिंजी बकरी उन चोरी कई आहे, या कंहिंजो उठ उन चोरी कयो आहे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ॾे इहो बंदो जीअं जो क़बर खां उथंदो त उनजो कुल्हे खां उहो उठ या उहा बकरी या उहो घोड़ो या गॾु, यानी जीअं हदीस में तशरीह में थो अचे त उहो उनजे कुल्हे खां उथी करे हंबार ॾियणु शुरू कंदो, यानी उहो जानवर दांह कंदो बाक़ाइदे। ऐं इन जानवर हिन इंसान सां गॾु उथे, इहा हिकिड़ी निशानी आहे त दुनिया जे अंदरि इन इंसान इन जानवर खे चोरी कयो हुयो। इन इंसान इन दुनिया में इन जानवर खे पोइ जंहिं दुनिया में गॾु चोरी कयो, हदीस जो आसान ख़ुलासो थो ॿुधायां, जंहिं दुनिया में अगरि कंहिं इंसान जो गॾु जेको चोरी करे ऐं पंहिंजे तरफ़ रखियो त क़यामत ॾींहुं काॾे बि सर न वेंदो। क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो जंहिं दुनिया जे अंदरि का शइ लिकाई त क़यामत ॾींहुं असांजी तरफ़ जीअं जो ईंदो ऐं उहा उन शइ सां गॾु उथंदो। सूरत आल इमरान जे अंदरि अल्लाह ताला फरमायो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तफ़सीर इन एतबार सां कयो त जेकॾहिं उठ चोरी कयो आहे त उठ सां गॾु क़यामत ॾींहुं उथंदो। बकरी चोरी कई आहे त क़यामत ॾींहुं बकरी सां गॾु उथंदो। मेंह चोरी कई त क़यामत ॾींहुं मेंह सां गॾु उथंदो। यानी आसान जुमलनि में आसान में ॿुधाइणु चाहियां थो, दुनिया में जेकी बि शइ बंदो चोरी करे, दुनिया में जेकी बि शइ बंदो अगरि चोरी करे न, उहो चोरी करण खां बाद में उहो बिल्कुलु इहो गुमान न करे त इहा क़यामत ॾींहुं का मिटी वेंदी, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़ी तरह क़ुरान में वाज़े तौरु अल्लाह ताला नस फरमायो त क़यामत ॾींहुं जी जो इंसान ईंदा, जंहिं शइ जी ख़यानत कई अथऊं उहा पाण सां गॾु खणी ईंदा। ऐं अल्लाह ताला पराई शइ जेको आहे कॾहिं बि माफ़ु न कंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामूल मुबारक हूंदो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल गनीमत खे जंहिं टाइम जंग फतह थींदी त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल गनीमत खे कठो कराईंदा हुआ, जमा कराईंदा हुआ। त जमा इन एतबार सां कराईंदा, जॾहिं जमा हिकिड़ी शइ थी वेंदी न, जॾहिं हिकिड़ी शइ जमा थी वेंदी त पोइ उनखे तक़सीम करणु मुस्लमान जे अंदरि आसान आहे। पोइ उनजे अंदरि जानवर बि हुया, उठ बि हुया, बकरियूं बि हुयूं, तलवारूं बि हुयूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा सामान माल गनीमत जे अंदरि ईंदा हुया। माल गनीमत सभ खां पहिरियों सम्झणु खपे त माल गनीमत चइबो छा कि माल गनीमत उनखे चइबो आहे तव्हां कुफ़ार सां लड़ाई कई, मुसलमाननि ऐं काफ़रनि खे तव्हां मारियो, काफ़र मरी विया, काफ़ी काफ़र भॼी विया। हाणे जेके मरी विया या भॼी विया उहे सामान हिते छॾे करे भॼी विया। हाणे जेको उन्हनि जो सामान मुसलमान खे हथु ईंदो इन खे माल गनीमत चइबो आहे। मुसलमाननि जो इन खे हासिलु करण जो हिकिड़ो रूल आहे, तरीक़ो आहे त जंहिं मुसलमान खे नबी अगरि इजाज़त ॾिए त हे जंहिंखे हथ में जेकी शइ अचे उहा उनजी आहे, जेकॾहिं नबी जो ऐलान थिए त उहा उनजी थी वेंदी, उहा शइ उनजी थी वेंदी। जेकॾहिं ऐलान अहिड़ो हुजे त जंहिं साहबी खे, जंहिं मुसलमान खे जंग जे अंदरि जेकी शइ हथ आई उहा उनजी आहे त उहा हक़ीक़त में उनजी थी वेंदी, कंहिं क़िस्म में कोई बि जुर्म न आहे, गुनाह न आहे। पर जेकॾहिं नबी उनखे मौक़ूफ़ कयो हुजे त जेकी बि शइ माल गनीमत जे अंदरि गॾु आई, कंहिंखे बि हथ में आई, उहा खणी करे उनखे जमा कयो वेंदो। जमा करण खां बाद में पोइ उहा मुसलमान जे अंदरि नबी पाण तक़सीम कराईंदो। जेकॾहिं इहो हुकुम आहे त पोइ तमामु साहबा उन शइ खे वठी करे ऐं पाण वटि रखंदा हुया। ऐं पोइ बिलाल हबशी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान ॾींदो हुयो त ऐलान कर, जंहिं वटि जेको बि माल गनीमत आहे उनखे खणी अचो। बिलाल हबशी ऐलान कंदा हुया। पोइ हिकिड़ी जंग जे अंदरि ईअं थियो, हिकिड़ी जंग जे अंदरि ईअं थियो, बिलाल हबशी ऐलान कयो त ए मुसलमाननि जी जमायत, जंहिं वटि जेको बि माल गनीमत आहे नबी हुकुम कयो आहे इहो खणी अचो। रसूल जो हुकुम आहे इहो माल गनीमत खणी अचो। त पोइ तमामु वॾा साहब आया, यानी कंहिं साहबी घोड़ो खणी आयो, को साहबी तलवार खणी आयो, को साहबी बकरी खणी आयो, यानी मामूल जे मुताबिक़ जेकी शइ हुई उहो सभई खणंदा आया। अची करे माल गनीमत जमा थी वियो। 3 मरतबा बिलाल हबशी ऐलान कयो। जॾहिं 3 मरतबा ऐलान थी वियो पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शयुनि खे तक़सीम करे छॾियो। पोइ जंहिंखे जेकी मुनासिब एतबार सां जड़ी हुई उहा उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेई छॾी। पोइ इन खां बाद में हिकु मुसलमान आयो, देर सां आयो। जॾहिं माल तक़सीम थी वियो न त उन मुसलमान जो इरादो इहो हुयो, गुमान इहो हो त इन शइ खे फ़िलहालु रोके रखां थो, जॾहिं माल सॼो तक़सीम थी वेंदो ऐं पोइ खणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो पेश कंदुमि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हाणे सभु शइ तक़सीम थी वई आहे, हाणे इहा शइ तूं खण। ज़हन में इहा ॻाल्हि हुई, ज़हन में इहा ॻाल्हि हुई।
त पोइ लास्ट में आख़िरी में आयो चई साईं, इहा रसी जेकी आहे ए महिल गनीमत मां वटि आई हुई, मां वटि रहिजी वई। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐलान तूं बिलाल हबशी जो ॿुधो न ॿुधो? चई साईं, ऐलान मां बिल्कुलु ॿुधुमि। घणा मरतबा अल्लाह जे नबी खे फरमाईंदे 3 मरतबा। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 मरतबा ऐलान खां बाद में इन शइ खे तूं छाजे करे रोकियो? बसि हुन पोइ माज़रत ई खई, उन मुस्लमान माज़रत कई, ॿियो छा करे सघंदो? नबी जा नबी खे जवाबु छा ॾे? पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा रसी मां कंहिं क़िस्म जो कोई बि तो वटि क़बूल न कंदुमि। हुई रसी नॉर्मल, अल्लाह जे नबी फरमायो, इहा रसी तूं खणी वञ, इहा रसी मां बिल्कुलु क़बूल न कंदुमि, इहा रसी तूं खणी वञ, इहा क़यामत जे ॾींहुं इहा रसी खणी अचिजांइ ऐं इन जो अल्लाह खे हिसाबु ॾिजांइ। हालांकि साहबा जे आॾो नबी जे ज़माने जे अंदरि इहा शइ गुनाह आहे। नबी मौजूदु हुजे, मुस्लमाननि जी जमायत हुजे ऐं मुस्लमान बि हुजे, उहे 3 मरतबा ऐलान खां बाद में अगरि इहा शइ लिकाए ऐं बाद में खणी पेश बि करे, उन्हनि जे लाइ उहो जुर्म आहे। छाजे करे? नबी मौजूदु आहे, क़ुर जी वही मौजूदु आहे। असांजे ज़माने में जेकॾहिं अहिड़ो वाक़ियो पेश थी बि वञे, असांजे ज़माने में इहो वाक़ियो पेश थी वञे त कोई मसइलो न आहे। छाजे करे? असांजो ज़मानो नबी वारो ज़मानो न आहे ऐं अॻिलो बंदो चोरी बि नथो करे, बाद में त ॿुधाए थो न त साईं इहे पहिरियों शइ मां वटि हुई पर मां न ॿुधाए सघुमि, हाणे तव्हांखे ॿुधायां थो। त असांजे ज़माने में इहा ऐब न आहे, पर नबी जी मौजूदगी में मुस्लमान बि हुजे ऐं उहो इन शइ खे लिकाए ऐं बाद में ज़ाहिर बि करे, उनजे लाइ ऐब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा शइ खणी वञ, इहा क़यामत ॾींहुं खणी अचईं, अलाह जा ॾो हिसाबु ॾिजांइ। ऐं जेको बि दुनिया जे अंदरि का बि शइ इंसान लिकाईंदो त क़यामत ॾींहुं उहो खणी ईंदो। अल्लाह जेको कंहिं क़िस्म जो कोई बि गाफ़िल न आहे। अल्लाह तव्हांजे अफ़ालनि खे, अल्लाह ताला तव्हांजे हालत खे, अल्लाह ताला तव्हांजी कंडीशन खे वाज़े तौर ते अल्लाह ताला ॾिसे थो। तव्हां इंसान खे धोखो ॾेई सघो था, मुजीब रहमान खे तव्हां धोखो ॾेई छॾियो, मुजीब रहमान खे तव्हां पैसनि में धोखो ॾिनो, मुजीब रहमान ग़रीब खे ख़बर ई न पई, साईं खे टोड़ींदो आहे 5000 जी शइ साईं खे टोड़ेसि 10,000 ते। हे घणा चालाक माण्हू असां वटि आया आहिनि, अहिड़ा घणा चालाक माण्हू 5000 वारी शइ अड़े 10,000 मणेसि ॿारड़ी जो आहे, कंहिं क़िस्म में कोई ख़बर हिनखे न पवंदी। उहो ॿारड़ी वारो हक़ीक़त में ग़रीब ॿारड़ी वारो हूंदो आहे, 10,000 वारी शइ साईं लॻी पई। त हे छा सोचींदो आहे बंदो जेको 10,000 हणंदो न, इहो छा सोचींदो? इहो चवंदो मां नफ़ो कयो आहे, इहो छा सोचींदो? इहो चवंदो मां नफ़ो कयो आहे, मां 5,000 ते 5,000 ई बचाया आहिनि। यादि रखणु खपे, जेको ठगी कंदो आहे, जेको ठगी कंदो आहे उहो पाण बि ठगिजी वेंदो आहे। पोइ कंहिं खां बि ठगिजे साईं, कंहिं खां बि ठगिजे। तव्हां ॿारड़ी वारे कंहिं बि बंदे खे अगरि ग़रीब सम्झी करे, सादो सम्झी करे 5,000 जो नोट हणी वियो, 5,000 वारी शइ तव्हां 10,000 में ॾिनी, त यादि रखणु खपे त अल्लाह ताला तव्हांजे मथां अहिड़ो वरी हिकिड़ो ज़ालिम मुसलत कंदो, जेको तव्हांखे 5,000 न हणंदो, तव्हांखे डायरेक्ट ₹1,00,000 हणंदो। ठगी जे मथां ठगी पई आहे। तव्हां हिकिड़ा उसूल जे एतबार सां सिधा था हलो, मामलात जे एतबार सां सिधा था हलो, ऐं तव्हांजो ठगी जो कंहिं क़िस्म जो कोई बि इरादो न आहे। यकीन कयो, तसली कयो, इंसानु धोखो तव्हांखे न ॾेई सघंदो, पर जेकॾहिं अगरि तव्हांजी दिलि जे अंदरि पंहिंजे में धोखो पियल आहे, यार हिन सां जेको आहे फ्रॉड, पोइ सर तव्हां बि फ्रॉड में, तव्हां बि लुटिजी वेंदो फ्रॉड जे अंदरि। अल्लाह ताला असांजी कंडीशन खे न ॾिसंदो, अल्लाह ताला असांजी दिलनि खे ॾिसे थो, ऐं मामला बि अल्लाह ताला इन दिलनि जे मुताबिक़ कंदो। इन तमामु हदीसुनि जो ख़ुलासो हिकिड़ो बीहे थो, ख़ुलासो इहो बीहे थो त क़यामत ॾींहुं हिकिड़ी स्टेज लॻंदी, हिकिड़ो स्टाफ वारो मंज़रु आहे, जिते इन तमामु शयुनि जा जवाब ॾियणा पवंदा, जिते इन तमामु शयुनि जा जवाब हर हिकु मुस्लमान खे ॾियणा पवंदा। त मुस्लमान जी इहा ई ज़िंदगी हूंदी आहे। मुस्लमान हमेशह इहो सोचींदो आहे त आख़िरती ज़िंदगी आहे। मुस्लमान जो हमेशह जेको ज़हन हूंदो आहे न, उहो आख़िर तरफ़ हूंदो आहे, जनम जे तरफ़ हूंदो आहे, जन्नत जे तरफ़ हूंदो आहे। हे मुस्लमान जो यकीन, उन एतबार सां मुस्लमान दुनिया जे अंदरि क़दम खणी करे हलंदो आहे, ऐं जंहिंजो आख़िर जी तरफ़ यकीन न हुजे, उहो मुस्लमान सर न हूंदो आहे, उहो मुस्लमान न हूंदो आहे, उहो गैर मुस्लिम जो यकीन थींदो आहे। त अल्लाह ताला हिकु असांखे बहितरीनु शरीयत ॾिनी आहे। इस्लाम मज़हब अल्लाह ताला ॾिनो आहे।
ऐं जेतिरो इस्लाम खे असां मज़बूत पकड़ींदासीं अल्लाह ताला दुनिया में बि कामयाबु कंदो ऐं आख़िरत में बि अल्लाह ताला असांखे कामयाबु कंदो। नाकामी जो हिकिड़ो ई रीज़न थींदो आहे, नाकामी जो हिकिड़ो ई रीज़न थींदो आहे, बनी इसराइल मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत खे छॾियो, बनी इसराइल मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत खे छॾियो। बनी इसराइल जो कुझु टाइम इज़त हली, इन खां बाद में उनखे ज़िलत मिली वई बाद में वरी। कहिड़े एतबार सां त इब्तिदा में हुन मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हियुनि खे काफ़ी हद ताईं तस्लीम कंदा रहिया ऐं इन खां बाद में चवंदा न मूसा अलैहिस्सलाम जी हिन दुनिया खां मूसा अलैहिस्सलाम छॾे वियो आहे, हाणे असां हिन शरीयत खे बि छॾींदासीं। त बाद में अल्लाह ताला उनखे ज़वाल ॾिनो। मुस्लमान जेकर हिन ज़माने जे अंदरि क़ुरान हकीम खे ऐं हदीस खे छॾींदा, मुस्लमान ज़वाल जी तरफ़ वेंदा। ज़्यादा में ज़्यादा जेको फोकस करिणो आहे उहो इबादत खां बाद में हुकूकुल इबाद जे मथां करिणो आहे। इंसाननि जे हक़नि जे तरफ़ ॾिसो, ॾिसो हिन टाइम नमाज़ पढ़ण वारा बि घणा, हिन टाइम हज करण वारा बि घणा, रोज़े रखण वारा बि घणा, हाँ तहजुद पढ़ण वारा बि घणा। हिन टाइम इंसाननि सां हुकूकुल इबाद जे एतबार सां हलण वारा इंतिहाई घटि आहिनि माण्हू, इंतिहाई घटि आहिनि। ऐं इनखे असां जेकी पंहिंजी बुज़ुर्गी सम्झंदा आहियूं, नमाज़ पढ़ी करे ॿार लुटमार कंदो वधि, हे बुज़ुर्गी, हे नाहे बुज़ुर्गी इहा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको दर्स हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी शरीयत हुई उहा शरीयत मोतदिल शरीयत आहे, मोतदिल शरीयत आहे। नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो, हज बि कयो, रोज़ा बि रखो, ॿार हुकूकुल इबाद जो ख़्यालु कयो। उन हुकूकुल इबाद जे अंदरि दुनिया जा सभु इंसान अचनि था, पोइ उन जे अंदरि काफ़र बि अचनि था, उन में तव्हांजा पड़ोस वारा बि अचनि था। हे इस्लाम मज़हब आहे, इनखे अल्लाह ताला बयानु कयो आहे। असांजो इस्लाम हर हिकु जॻह ते, हर हिकु क़दम ते फलाहियत जो ऐं इंसानियत जो दर्स ॾींदो आहे। हे काफ़ी जेको आहे माण्हू बेवकूफ़ जेके चवंदा न इस्लाम सिर्फ़ु टेररिस्ट मज़हब आहे, इस्लाम सिर्फ़ु दहशत गर्दी फैलाईंदो आहे, इहो इस्लाम खे बदनाम करण जी कोशिशि कई थी वञे। जेतिरो एतदाल, जेतिरो अमुन इस्लाम फैलायो आहे, शायदि कंहिं बि मज़हब न फैलायो आहे। पोइ वरी मथां इहो सुवाल त साईं पोइ जिहाद छा जो भला? जेकॾहिं इस्लाम एतिरो ई पावरफुल मज़हब आहे ऐं एतदाल वारो मज़हब आहे, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार खणी करे काफ़रनि जे पोयां छो पिया? तमामु साहबा तलवार खणी करे काफ़रनि जे पोयां छो पिया? इन जो बि जवाबु आहे, इन जो जवाबु इहो ई आहे त हे काइनात जेकी आहे, प्लेनेट अर्थ, हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। साईं आहे या न आहे? हे काइनात कंहिंजी आहे? जंहिं ते असां वेठा आहियूं, हिन खे सोली सिंधी में चइबो आहे ज़मीन, सोली सिंधी में हिन खे चइबो आहे दुनिया। हे दुनिया अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे न साईं? हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। त जेकी जंहिंजी प्रॉपर्टी हुजे, जेकी जंहिंजी शइ हुजे, उन जे मथां हुकूमत कंहिंजी हले? उनजी हले। मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजो घरु, मुंहिंजे घर जे अंदरि जेकॾहिं अगरि कानून मोहसिन निसार साहिब जो हले त मां बर्दाश्त कंदुमि? छो? घरु मुंहिंजो आहे, घरु मुंहिंजो आहे, घरु मुंहिंजो आहे, इन जे अंदरि कानून मुजीब रहमान जो हलंदो। घरु तव्हांजो आहे, इन जे अंदरि कानून तव्हांजो हलंदो, तव्हांजो वज़न हलंदो, तव्हांजो ज़ोर हलंदो। पर जेकॾहिं अगरि तव्हांजो ज़ोर न हले, ॿिए कंहिंजो हले, फ़साद थींदो, फ़साद थींदो, फितनो थींदो, लड़ाई थींदी। इन बेस तां त घर जो वॾो मां, पंहिंजी फैमिली सां झगड़ो थींदो त घर जो वॾो मां ऐं तव्हां चवणु ॿिए कंहिंजा था वठो। ईअं आहे न साईं? त इस्लाम अमुन वारो मज़हब आहे। हे दुनिया अल्लाह रब्बुल इज़्ज़त बनाई आहे, हिन जी तख़लीक़ अल्लाह कई आहे। त हिन प्लेनेट अर्थ जे मथां कानून कंहिंजो हलंदो? कानून अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हलंदो। ऐं गैर मुस्लिम सां जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़िताल कयो, काफ़रनि सां जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग कई, इन ई बेस ते कई त काफ़र अल्लाह जी ज़ात जा इनकार कंदड़ आहिनि, काफ़र इस्लाम खां मुनकिर आहिनि, काफ़र कंहिं क़िस्म जो कोई बि इस्लाम खे तस्लीम न कंदा आहिनि, अल्लाह खे कंहिं क़िस्म जो कोई बि तस्लीम नथा कनि, बिलफ़र्ज़ अल्लाह खे तस्लीम कनि था। हिकु अल्लाह नथा मञनि, ॿ अल्लाह मञनि था, टे अल्लाह मञनि था, चारि अल्लाह मञनि था, या 5 अल्लाह मञनि था। ऐं जेको हिकु अल्लाह न मञे, इस्लाम खे न मञे,
शरीर खे न मञे, जेकॾहिं अगरि इन जे हथ में दुनिया जी बादशाही आई, इहो दुनिया जे अंदरि फ़साद कंदो। यादि रहणु खपे, कुफुर खां वधीक हिन दुनिया जे मथां को बि फ़साद वॾो न आहे। कुफुर खां वॾे में वॾो हिन दुनिया जे मथां को बि फ़साद न आहे। जेकॾहिं अगरि कुफुर हिन दुनिया जे मथां वधी वञे, हे दुनिया ओतिरी फ़साद तरफ़ वेंदी। पोइ तव्हांखे बिल्डिंगूं नज़र न अचनि, तव्हांखे बिल्डिंगूं नज़र न अचनि, तव्हांखे डेकोरेशन नज़र न अचे, तव्हांखे अमेरिका जा बहितरीनु मंज़र नज़र न अचनि, इन जे पोइ जेकॾहिं अगरि बैकग्राउंड खे ॾिसंदो, तव्हांखे हक़ीक़त ख़बर पइजी वेंदी त कुफुर जेको कॾहिं बि अमुन खे खणी न ईंदो। काफ़र कॾहिं बि अमुन खे न खणी ईंदो, हमेशह अमुन खे जेकॾहिं खणी ईंदो, इस्लाम खणी ईंदो। इन जे करे अलाह ताला हुकुम ॾिनो त कुफ़ार सां क़िताल कयो। इन बेस ते त हे धरती मां अलाह जी आहे। काफ़र हिन दुनिया जे मथां फ़साद कनि था। फ़साद वॾे में वॾो इहो ई आहे, अलाह खे हिकु न मञणु, अलाह खे ॿ मञणु, दुनिया जे अंदरि वॾो इहो फ़साद आहे। नबी जी नबूअत खे तस्लीम न करणु दुनिया जे अंदरि इहो वॾो फ़साद आहे। इन एतबार सां अलाह ताला क़ुरान हकीम में जिहाद हुकुम कयो। जिहाद जो जिन जो हुकुम थियो त काफ़रनि खे क़िताल कयो, मुंडियूं उन्हनि जूं लाहियो। ऐं जॾहिं काफ़रनि जूं मुंडियूं लहंदियूं, जंहिंजो इहो अक़ीदो आहे त अलाह ॿ आहिनि, टे आहिनि, इहे जॾहिं माण्हू मरी वेंदा ऐं दुनिया में इन्हनि जो निशान न रहंदो, त यादि रहणु खपे इन जी पोइ त नसल न उथंदी। ऐं नसल न उथी अहले इस्लाम मुस्लमान वधंदा ऐं दुनिया जे अंदरि अमुन अचणु शुरू थी वेंदो। त इस्लाम सभ खां पहिरियों प्रोसेस रखियो। डायरेक्ट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजी मुंडी न लड़ाई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजी बि फौरी तौर अलाह जे नबी क़िताल करे कंहिं बि हिकु काफ़र खे फौरी तौर मारायो न। सभ खां पहिरियों इस्लाम जो मैसेज उन वटि पेश कयूं त तव्हां मुस्लमान थियो। मुस्लमान थियो त अल्हम्दुलिल्लाह, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सीने सां तव्हांखे लॻाईंदासीं। मुस्लमान थियो त साहबा फरमायो सीने सां लॻाईंदासीं। अगरि जेकॾहिं मुस्लमान नथो थियो, पोइ तव्हां सां क़िताल आहे। पोइ हुननि ज़िदियत कई कुफ़ार, पोइ इन जे करे अलाह ताला जिहाद जो हुकुम ॾिनो ऐं अहिड़ी तरह काफ़रनि जे मथां मार पई। यादि रहणु खपे, जिहाद जो हुकुम नबी जे ज़माने ताईं मौजूदु न हुयो। मतां तव्हां मुस्लमान नादान थी वञो, मतां तव्हां मुस्लमान कमज़ोर थी वञो, मतां तव्हां मुस्लमान बुज़दिल थी वञो, तव्हां चओ त जिहाद जेको आहे तालिबान जो कमु आहे। अलाह जो कसम आहे, जिहाद असांजो ईमान आहे। जिहाद असांजो ईमान आहे। ऐं जंहिं मुस्लमान जिहाद खां इनकार कयो, उहो क़ुर जी आयतुनि खां इनकार थो करे। उहो क़ुर जी आयतुनि खां इनकार थो करे। अॼु मुस्लमान बुज़दिल छो? मुस्लमान बुज़दिल छो? मुस्लमान खे ख़ौफ़ ज़्यादा छो थो थिए? काफ़ी मुस्लमान जी शिकायत हूंदी आहे त राति जो ख़ौफ़ थिए थो, असांखे राति जो ख़ौफ़ थिए थो, ॾींहं जो बि असांखे ख़ौफ़ थिए थो। कंहिं ताक़त वारे खे ॾिसूं था पोइ बि असांखे ख़ौफ़ थिए थो। इन जो हिकिड़ो रीज़न आहे। इहो ख़ौफ़ ख़तमु थींदो? इहो ख़ौफ़ यकीन तौर ते इहो ख़ौफ़ ख़तमु थींदो। तरीक़ो हिकिड़ो इस्तेमालु कंदो। कहिड़ो तरीक़ो? क़ुरान हकीम खे वज़ाह सां पढ़ो, नबी जी पूरी ज़िंदगी खे वज़ाह सां पढ़ो, साहबा जी पूरी ज़िंदगी खे वज़ाह सां पढ़ो, जिहाद जा वाक़िया पढ़ो। अलाह जो कसम आहे, तव्हां जहिड़ो बहादुर दुनिया जे अंदरि को इंसान न थींदो। पूरी दुनिया जे अंदरि जेतिरी तव्हां नबी जी सीरत खे ज़्यादा पढ़ो, साहबा जी ज़िंदगी खे जेतिरो तव्हां ज़्यादा पढ़ियो, क़ुरान हकीम खे जेतिरो तव्हां खोले करे वज़ाह सां पढ़ियो, तफ़सीर खे पढ़ियो, तव्हां जहिड़ो बहादुर इंसान दावा सां ॻाल्हि कयां थो मां, दुनिया जे अंदरि कोई बि न थींदो। असां हिकु नंबर ते साहबा जी सीरत न पढ़ीसीं, साहबा जी सीरत न पढ़ीसीं, नबी जी सीरत न पढ़ीसीं, क़ुरान खे डिटेल सां न पढ़ियासीं, फिल्मूं ॾिठियूंसीं, अंग्रेज़नि जूं फिल्मूं, गोरनि जूं फिल्मूं, यहूदियुनि जूं फिल्मूं, उहे फिल्मूं असांजे सीननि जे अंदरि उनजो अक्स अची वियो, उन्हनि जो रोब असांजे दिलनि जे अंदरि अची वियो। असां पंहिंजी असुली तहज़ीब खे विसारियोसीं, असां पंहिंजे रहबरनि खे विसारियोसीं। पोइ ते इन जे करे बुज़दिली तव्हांजे घर, तव्हांजे जिस्म जे अंदरि घर करे वई। इन करे मुस्लमान खे राति जो साईं ख़ौफ़ थिए थो, मूंखे राति जो ख़ौफ़ थिए थो, मूंखे ॾींहं में बि ख़ौफ़ थिए थो, मां ॾाढो लड़ायां थो। हे वॾे में वॾी रीज़न इहो ई आहे। हिन टाइम जेकॾहिं अगरि कोई बि मुस्लमान सीरत पढ़ण जी कोशिशि करे, साहबा जा वाक़िया पढ़े, ॾिसो साहबा मैदान जंग जे अंदरि कीअं लथा आहिनि। हिकिड़े साहिब जो अजीबो ग़रीब वाक़ियो आहे। मैदान जंग जे अंदरि लथो आहे, हिकिड़ी बाज़ू कटिजी वई आहे,
ॿी बाज़ू कटिजी वई आहे ऐं आख़िरी में ॿई बाज़ू कटे करे ऐं कुफ़ार उन जे सर मुबारक खे कटियो आहे ऐं पोइ बि चए पियो अल्लाह जो कसम असां कामयाबु थी वियासीं, इस्लाम खां कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे मोटणो। हे साहबा जी तारीख़ आहे। जंग ओद जे अंदरि साहबा एंट्री कई, हेठि लथा, लही करे ऐं पोइ तमामु साहबा मां कंहिं हिकु साहबी इहा ॻाल्हि कई त कसम खणां थो जबल ओद खां जन्नत जी ख़ुशबू थी अचे, जन्नत ओद खां जबल ओद खां जन्नत जी ख़ुशबू थी अचे। ऐं पोइ साहबी हेठि लही पियो ऐं शहीद जेसिताईं न थियो तेसिताईं मोटी न आयो। हे चाहे हे यकीन फौरी तौरु इहो यकीन मज़बूत जेको बनायो, इहो कंहिं बनायो? हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनायो। असली ॻाल्हि दुनिया पूरी यकीन ते हले थी, दुनिया जा पूरा मामला यकीन ते हलनि था। जेकॾहिं अगरि यकीन आहे तव्हां दुनिया जो हर हिकु कमु करे वेंदव, हर हिकु कमु करे वेंदव। यकीन आहे तव्हां दुनिया जे अंदरि वॾे में वॾो मुश्किल जेको आहे न पैसो कढणु आहे। हिन टाइम मौजूदा ज़माने जे अंदरि मुश्किल में मुश्किल जेको कमु आहे न उहो पैसे खे ॿाहिरि कढणु आहे, उहो पैसे खे ॿियनि खे ॾियणो आहे। पैसे जे लाइ पैसो कंहिं माण्हू जे हवाले करिणो, उहो कारोबार करिणो आहे। दुनिया में मुश्किल हिन टाइम इहो कमु आहे। माण्हू इन यकीन जे बेस ते 10 करोड़ बि कढी विझंदा आहिनि। इन यकीन जे बेस ते 15 करोड़ बि कंहिं कंपनियुनि जे अंदरि स्टॉक कंदा आहिनि, इस्तेमालु कंदा आहिनि। यकीन हूंदो आहे त हितां कुझु न कुझु थींदो। यकीन ते एतिरो बंदो रिक्स खणंदो आहे। ऐं जेकॾहिं मुस्लमान खे इहो यकीन हुजे त नमाज़ पढ़ंदुमि, अल्लाह ताला जे अहकाम खे मां खणंदुमि, अल्लाह ताला मुंहिंजा तमामु मामला क्लियर कंदो, अल्लाह ताला जा यकीन तौर ते कंदो। नमाज़ पढ़ी करे पोइ दुआ घुरंदा, पोइ इहो सोचंदा दुआ क़बूल थींदी या न थींदी। हे मुस्लमान जो सिन क़बूल थींदी या न थींदी। दिलि में साईं दुआ घुर तो क़बूल थींदी या न थींदी। जॾहिं अल्लाह जी ज़ात में एतिरी बि तवक्कल न आहे, एतिरो बि यकीन न आहे, पोइ दुआ कहिड़ी आहे? पोइ दुआ कहिड़ी आहे? इंसाननि जे मथां यकीन अची वेंदो आहे, इंसाननि जे मथां यकीन अची वेंदो आहे त असां 15 करोड़ उनजे हवाले कंदा आहियूं। अल्लाह जी ज़ात एतिरो बि यकीन न आहे त फ़र्ज़ु नमाज़ पढ़ण खां बाद में दुआ घुरो, पोइ इन खां बाद में क़बूल थींदी या न थींदी। दुआ क़बूल न थींदी, हली करे ₹1 ॿिए हंधा उधारो वठी अचो, 2 लख हली करे खणी अचो त हुनखे बंदे खे क्लियर कयूं। दुनिया जे मथां एतिरो यकीन। ऐं मां ॿुधाइणु चाहियां थो त जेतिरो यकीन असांजो हिन टाइम पैसे जे मथां आहे, अल्लाह जो कसम इन खां 100 हिसा मथे, 100 गुना मथे साहब जो यकीन अल्लाह जी ज़ात हुयो। इन करे त चवनि पिया असां कामयाबु थी वियासीं। इन जे करे त पंहिंजो बाज़ू कटाए पियो, इन करे त पंहिंजूं सर मुबारक कटाइनि पिया, ऐं इन जे करे पंहिंजे जिस्म जे मथां खंजर खणनि था। इंसान खे ज़्यादा में ज़्यादा महबूब पंहिंजो जिस्म हूंदो आहे। तव्हांखे आहे न साईं? कंहिंखे मां चवां 2 मिंट हथो त ॾे, हथो तुंहिंजो कटियां, चवंदो मौलवी साहिब जी खोपड़ी ख़राबु थी आहे। छो त कटी नहीं, छा थियो आहे? अगरि कोई हथ खे ज़ख़्मी करे असां उनखे ज़ख़्मी कंदासीं। मालूम थिए थो इंसानु मोहबत कंदो आहे पंहिंजे जिस्म सां बे इंतिहा। साहबा मोहबत पोइ छो न कई? साहबा मोहबत पंहिंजे जिस्म सां छो न कई? बाज़ू कटराए छो कटरायो? सर मुबारक छो कटरायो? इन एतबार सां कटायो, यकीन कामिल हुयो त हे जेको क़दम हले थो न, हे क़दम बेकार सर न आहे, हे क़दम बेकार न आहे, हे क़दम जाॾे वञे थो न इहो कामयाबी तरफ़ क़दम थो वञे। पोइ हक़ीक़त में अल्लाह ताला उनजा मिसाल बयानु कया। अल्लाह ताला फरमाया कुल्लुन वअदल्लाहिल हुस्ना, तमामु साहबा सां असां बहितरीन मामिलो करे छॾियो आहे। हा, तमामु साहबा सां असां बहितरीन मामिलो करे छॾियो आहे। हे अल्लाह ताला सर्टिफिकेट जारी कयो नबी जे शागिर्दनि जे मथां। अहिड़ो यकीन अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांजो बनाए ऐं मुंहिंजो बनाए। व आख़िरु दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सही ईद नमाज़ खां पोइ भाकुर पाइण मिलणु कीअं आहे? अच्छा, इन जी त कंहिं क़िस्म जो कोई ममनत न आहे थियल। ईद नमाज़ खां बाद में भाकुर जेकॾहिं पाए को मिले थो त गुंजाइश आहे इन जी। भाकुर पाइण सां मुलाक़ात करण सां तालुकात
रखण सां नफ़रतूं जेको ख़तमु थींदियूं आहिनि। त बहितर कमु आहे गले लॻाए बंदो, इन खां बाद में दुआ बि ॾिए। अरबी में दुआ आहे तक़ब्बल अल्लाहु मिन्ना व मिनकुम सालिहल अमाल। अल्लाह ताला क़बूल करे तव्हांजा नेक अमाल, असांजा बि अल्लाह ताला नेक अमाल क़बूल करे, ऐं अल्लाह ताला साले अमाल जी असांखे तौफ़ीक़ ॾिए। इहा ईद ॾींहुं बंदो हर हिकु मुस्लमान पंहिंजे मुस्लमान भाउ खे इहा दुआ ॾिए त पोइ जेकी ईद उल फितर आहे उनजे अंदरि असां रोज़ा रखूं था, ऐं हिन ईद जे अंदरि असां क़ुर्बानी था कयूं, हिन ईद जे अंदरि असां क़ुर्बानी कयूं था। त इहे जेके शयूं कंहिं क़िस्म जो कोई इन जी ममानत न आहे थियल, मिली सघे थो बंदो गलो। साईं कुझु माण्हू चवंदा, साईं कुझु माण्हू ईद गदीर कंदा आहिनि, इहा ईद छाजे करे कई वेंदी आहे, इन जी वज़ाहत कयो। अच्छा, इहा ईद इन करे शिया हज़रत कंदा आहिनि, सुनी हज़रत न आहिनि कंदा, शिया हज़रत कंदा आहिनि। इहो इन करे इन गदीर जो जेको वाक़ियो आयो इहो कंहिं टाइम पेश आयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी हज कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी हज कयो। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छॾे विया। उहो हज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकमल पढ़ी करे पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का खां निकिता। मक्का खां जीअं निकिता त पोइ मक्का खां तक़रीबन 200 किलोमीटर उत्तर जे फ़ासिले ते, 200 किलोमीटर उत्तर जे फ़ासिले ते गदीर ख़ुम हिकिड़ो इलाइक़ो आहे। गदीर ख़ुम ईअं सम्झो जीअं शहदादकोट हिकिड़ो इलाइक़ो आहे, जीअं कंबर हिकिड़ो इलाइक़ो आहे, जीअं सखर हिकिड़ो इलाइक़ो आहे। त मक्का खां 200 किलोमीटर जे मुफ़ासिले ग़ालिबन उत्तर साइड त गदीर ख़ुम हिकिड़ो चौरायो हुयो। चौराहो उनखे चइबो आहे यानी हिकिड़ो गोल दाइरो हुजे जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि जा या मुख़्तलिफ़ मुल्कनि जा रस्ता वेंदा हुजनि, यानी गदीर ख़ुम ईअं सम्झो उहो मेन हिकिड़ो चौरायो हुयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो हज खां वापसी अचनि पिया, पोइ अची करे हिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पड़ाव रखियो ऐं स्टॉप करायो तमामु हाजिन खे, तमामु साहबा खे। पोइ हिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं सां करीब बीह करे पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस पढ़ी। हदीस अल्फ़ाज़ इहा मन कुंतु मौलाहु फ़हाज़ा अलीयुन मौलाहु, जंहिं जो मां दोस्त आहियां, जंहिं जो मां महबूब आहियां, जंहिं जो मां प्यारो आहियां, उनजो हे प्यारो दोस्त हे अली बि आहे। यानी हे हज़रत अली साईं जे बारे में तमामु वॾी फ़ज़ीलत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई। इन खां अलावा ॿियूं बि बेशुमार हदीसूं आहिनि हज़रत अली साईं जी फ़ज़ीलत जे अंदरि, पर गदीर ख़ुम ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि हे हज़रत अली साईं जे लाइ ईअं सम्झो प्रोटोकॉल जे एतबार सां हे अल्फ़ाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कया। पोइ शिया हज़रत जेको आहिनि त हाणे इन मां हज़रत अली साईं जी ख़िलाफ़त मुराद वठंदा आहिनि। शिया हज़रत इन मां चवंदा आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो आख़िरी हज ते इन करे हथु बुलंद कयो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ज़ीलत बयानु कई। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो ऐलान हो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॿुधाए वञनि पिया त हे हज़रत अली साईं जी ख़िलाफ़त हितां साबित थिए थी। हे शिया मसलक जो पंहिंजो ज़ेन आहे। सुनी हज़रत नज़दीक इहो बिल्कुलु हितां ख़िलाफ़त जो सबूत मिले ई नथो। जेकॾहिं हितां ख़िलाफ़त जो सबूत शिया हज़रत वठनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं जो महबूब मां आहियां, जंहिं जो दोस्त मां आहियां, उनजो हज़रत अली साईं बि। जेकॾहिं शिया हज़रत वटि इहो सबूत आहे त पोइ सुनी हज़रत वटि वॾो दलील आहे, सुनी हज़रत वटि वॾो दलील आहे। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आफ़ा उहो मां दलील बि ॿुधायां थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज खां मोटी आया, पंहिंजे घर मुबारक वेठा। आख़िरी जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरहलो हुयो उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीबन 17 नमाज़ूं पढ़ण जो हुकुम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ खे ॾिनो। पंहिंजे मौजूदा ज़माने जे अंदरि अबू बकर सिद्दीक़ खे मुसलो ॾेई विया, जंहिंमें फरमाया मुर्रू अबा बकरन फल युसल्ली बिन्नास, अबू बकर खे हुकुम कयो त मुंहिंजे मुसले ते वञी करे नमाज़ पढ़ाई। त ॾिसो हज़रत अली साईं जी फ़ज़ीलत में ओड़े हदीस फरमायूं ऐं हिन जॻह ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे बारे में फ़ज़ील बयानु कयूं। हालांकि हे सुननि जो बि वॾो दलील आहे त नबी जंहिंखे मुसलो ॾेई वञे त माना इन मां मुराद छा आहे, जंहिं जॻह ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बीठा हुजनि ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं शख़्सियत खे उते थो बीहारे वञे, यानी इन मां दलील पोइ सुनी हज़रत जो ज़्यादा आहे। सुनी हज़रत जेके आहिनि उन्हनि जो दलील शिया मसलक खां इंतिहाई वॾो कवी आहे, छो हुते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा सिर्फ़ु ॻाल्हि फरमाई त जंहिं जो महबूब मां आहियां, जंहिं जो दोस्त मां आहियां। शिया हज़रत वठंदा आहिनि जंहिं जो सरदार मां आहियां, उनजो सरदार हज़रत अली साईं आहे। इन ॿिन्हिनि दलीलनि खे जेकॾहिं अगरि असां कंपेयर कयूं था पोइ मज़बूत दलील जेको आहे सुनी हज़रत जो आहे। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलो पकड़ाया त मामिलो क्लियर, पर न इहे ॿई हदीसूं साइड ते आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेके ख़लीफ़ा थिया आहिनि न,
उहा इन हदीसी बेस ते न थिया आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी में मुसले ते बीहारे विया। इन बेस ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ख़िलाफ़त न मिली आहे, यादि रहणु खपे। बल्कि शूरा मशवरो थियो, सहाबा जो इजमा थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया, इन खां बाद में इजमा थियो त हाणे केरु थींदो ख़लीफ़ो, त पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ इहा रिवायत पेश न कई त ॾिसो आख़िरी ज़माने में आख़िरी मरज़ुल वफ़ात में नबी ईअं फरमायो त अबू बकर खे बीहारियो मुसले ते, पोइ मूंखे ई बनायो। बिल्कुलु हज़रत अबू बकर सिद्दीक़ ईअं फरमायो ई न, ख़ामोशी इख़्तियार कई वई। तमामु साहबा जो इहो इजमा थियो त असां अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैत कयूं था त अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़ो थिए। हे जेके माण्हू बकवास कनि था न त अबू बकर सिद्दीक़ ज़ोरी ख़लीफ़े यानी मिंबर ते वेठा हुया, काफ़ी इन जा ज़ाकिर बि आहिनि, ज़ोरी साईं जेको ख़िलाफ़त ते वेठा हुया। हे मिंबर ते वेही करे मस्जिद में वेही करे क़ुरान आॾो रखी करे हे हिकु नंबर जो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, हिकु नंबर जो कूड़ ॻाल्हाईंदा। अबू बकर सिद्दीक़ त इहा ॻाल्हि ई न कई त मूंखे जेको ख़लीफ़ो जेको तस्लीम कयो ऐं मूंखे ख़लीफ़ो बणायो, बल्कि तमामु साहबा जे इजमा सां साहबा जी हिकिड़ी वॾी तादाद थी वई त नबी खां बाद में हाणे ख़लीफ़ो जेकॾहिं सिलेक्ट कयूं अबू बकर सिद्दीक़ खे असां कयूं था, अबू बकर सिद्दीक़ खे असां ख़लीफ़ो बणायूं था, त इहा शूरा थी। बाक़ी इन हदीस जे बेस सां न थी। इन खां बाद में हज़रत अली साईं बि बैत कई त वाक़ई नबी खां बाद में जेकॾहिं को ख़लीफ़ो आहे त अबू बकर सिद्दीक़ आहे। बाक़ी इहा ईद जेकी आहे उहा शिया हज़रत वटि ईद आहे, बाक़ी सुन्नी हज़रत वटि बिल्कुलु इहा ईद न आहे। छो त कंहिं बि साहबी 18 ज़ुल्हज ते इहा न मल्हाई आहे। ऐं ॿिए नंबर ते काफ़ी शिया हज़रत इन ते तक़ियो बि कंदा आहिनि इन बेस ते त 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला जी शहादत आहे। 18 ज़ुल्हज छा आहे? हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला जी शहादत आहे। ऐं शिया मसलक वटि तक़ियो करणु इबादत आहे, तक़ियो करणु इबादत। मूंखे अलाए केतिरनि माण्हू ॿुधायो चए शिया हज़रत तक़ियो कंदा असां अबू बकर सिद्दीक़ खे तस्लीम कयूं था। काफ़ी मुस्लमान खे ॿुधाईंदा असां अबू बकर सिद्दीक़ खे तस्लीम कयूं था, बाद में चवंदा असां इहो तक़ियो कयो आहे, असांजे दिलि में न ॿी का ॻाल्हि आहे, असां न आहियूं तस्लीम कंदा, असां न आहियूं मञींदा अबू बकर सिद्दीक़ खे। वाज़े तौर ते क्लियर टू द पॉइंट ॿुधाईंदा आहिनि त ईद ग़दीर जेको आहे उनजो इस्लाम में कंहिं क़िस्म जो कोई बि सबूत न आहे। हा 18 ज़ुल्हज ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी जेको हज हुयो न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उन मौक़े ते ग़दीर ख़ुम ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ऐलान हक़ीक़त में करायो आहे। बाक़ी सर इनखे ईद सां तशबीह ॾियणु हे मां सम्झां थो का ज़्यादती आहे। ईदूं इस्लाम में कुल 2 आहिनि, ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा। बाक़ी ॿिए कंहिं बि ईद जो सबूत जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां असांखे मिले ई नथो। साईं पाकिस्तान में जेको क़ानून जेको बनायो पियो वञे 18 साल खां घटि उमिरि जी शादी ते सज़ा तयारु कई वेंदी, उनजी वज़ाहत कयो। अच्छा, हे क़ानून जेको पास थिए थो ख़ासि करे पाकिस्तान जे अंदरि त 18 साल खां घटि उमिरि वारा शादी कंदा उनखे टंगींदासीं, इहो शरीयत खां ख़िलाफ़ु आहे, इहो क़ानून शरीयत खां ख़िलाफ़ु आहे। 18 साल खां घटि में औरत ऐं मर्द बालिग़ थी वेंदा आहिनि। 18 साल जी उमिरि खां घटि में साईं छा थींदो आहे, औरत बालिग़ थी वेंदी आहे, छोकिरो बि बालिग़ थी वेंदो आहे। ऐं जॾहिं छोकिरो ऐं छोकिरी बालिग़ थी विया त उनजो निकाह करण जो हुकुम आहे शरीयत में। हे इंतिहाई ग़लति बिल आहे, क़ुरान ऐं हदीस खां ख़िलाफ़ु आहे। हे जेके माण्हू चवंदा आहिनि मौलवी छा था कनि, हाणे बि जंहिंखे तव्हां वोट ॾींदा आहियो, जंहिंखे तव्हां सम्झो असांजे सभु कुझु आहिनि, हे उन्हनि बिल जेको क्लियर करायो आहे, उन्हनि पास करायो आहे। इस्लाम खां ख़िलाफ़ु बिल आहे, क़ुरान जे टकर में इहो बिल आहे, हदीस जे टकर में इहो बिल आहे त 18 साल खां घटि में अगरि कंहिं बि औरत ऐं मर्द शादी कई त उनखे टंगियो वेंदो ऐं उनखे असां सज़ा ॾींदासीं। इस्लाम उमिरि बयानु कई न आहे सर, निकाह जे लाइ उमिरि सिलेक्ट जेकी आहे इस्लाम न कई आहे। इस्लाम सिर्फ़ु इहो ॿुधायो बालिग़ थिया आहिनि न थिया आहिनि। पोइ बालिग़ जेकॾहिं औरत 13 साल जी उमिरि में थिए थी त उन टाइम बि उहा शादी करे सघे थी। 14 साल में औरत बालिग़ थिए थी उन टाइम बि निकाह करे सघे थी। 15 साल में बालिग़ थिए थी उन टाइम बि निकाह करे सघे थी। मर्द जेकॾहिं 15 साल जी उमिरि में बालिग़ थी वियो न त निकाह उहो करे सघे थो, कंहिंजे पीउ खे बि ताक़त न आहे उनखे रोके। छो त हे जेको मुल्क आहे मां तव्हांखे ॿुधायो न, अल्हम्दुलिल्लाह हे असांजो मुल्क जेको आहे हे इस्लामी लेवल ते मुल्क आहे, इस्लामी लेवल ते हे असांजो मुल्क आहे। अफ़सोस इहो आहे त जंहिंखे
असांजी पब्लिक सपोर्ट करे थी न, त उन्हनि खे शायदि इहो क़ुर वारो क़ानून उन्हनि खां हज़म नथो थिए। एक सभु हे माण्हू असांजो मथो खाईंदा आहिनि यार, छा थियो आहे मौलवी छो असेंबली में बीठा आहिनि, छो बीठा आहिनि असेंबली में, कहिड़ो इन जो कमु आहे? ॾाड़ीअ जे पटके सां न हुजनि इहो बिल। इन जे ख़िलाफ़ु हिन टाइम जेकी तरदीद कई आहे उहा बि अहले इल्म उलमा कई आहे, इहा बि उलमा कई आहे। ऐं जेकॾहिं अहले इल्म न हुजनि न, पोइ शायदि असांजो हशर इंतिहाई ख़राबु थी वञे। त इहो जेको बिल आहे इहो क़ुर हदीस खां ख़िलाफ़ु आहे। ऐं इन ते तमामु जेके असांजा वॾा अकाबिरीन आहिनि उन्हनि ते इन ईद खां बाद में इन ते रिएक्शन जो फ़ैसिलो कयूं। त इनशाअल्लाह असां हर हिकु जॻह ते बीह करे इहो बिल जेको असां वापसि कराईंदासीं। ऐं इहो क़ुर हदीस खां बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे, जंहिंमें मौलाना फज़लुर रहमान साहब, मुफ़्ती तक़ी उस्मानी साहब ऐं तमामु जेको मसलक जा ॿिया उलमा बि इन जे अंदरि मौजूदु आहिनि। अल्लाह ताला उलमा जी हिफ़ाज़त करे। साईं, हलाल जानवर जी ओजरी खण कीअं आहे? अच्छा, हलाल जानवर जी ओजरी जेकी आहे दुरुस्त आहे। बकरी जी ओजरी, मेंह जी ओजरी, गऊं जी ओजरी, उठ जी ओजरी, उनखे चङी तरीक़े सां साफ़ु करे खाइणु उनजो हलाल आहे। हराम कंहिं बि उलमा हलाल जानवर जी ओजरी खे न आहे लिखियो, बल्कि उहो बंदो खाई सघे थो। शर्त आहे त चङी तरह उनजी सफ़ाई करे ऐं पोइ उनखे पचाए करे पोइ उनखे खाधो वञे। ओजरी हराम न आहे साईं, या हराम आहे साईं? अलाए कंहिंखे इश्काल आहे त उथी बीहे भले। साईं, जीअं औरत मथे ते रओ न पाए ऐं नामोहरम जे आॾो अचे त उनजे मथां अल्लाह ताला जी लानत ईंदी। पर जेकॾहिं मर्द मथे ते टोपी न पाए त उनजे बारे में छा हुकुम आहे? छा उन मर्द जे मथां बि लानत ईंदी या न ईंदी? मर्द जे मथां लानत न ईंदी साईं। औरत जे मथां इन बेस ते लानत ईंदी त औरत खे अल्लाह ताला जेको बनायो आहे, औरत जी जेकी ओघड़ आहे उहा मथे जे वारनि खां वठी करे पेरनि ताईं आहे। मथे जे वारनि खां वठी करे पेरनि ताईं आहे। त औरत लाइ हिजाब में इहा शइ इंतिहाई ज़रूरी आहे त औरत जेकी आहे मथे ते रओ पाईंदी। छाजे करे? औरत जो जेको मथो आहे न, इहो ओघड़ आहे। इहो छा आहे? इहो ओघड़ आहे। मथे ते रओ लाहींदी, को सोट अची वियो, को मासद अची वियो, या बिलफ़र्ज़ पीउ अची वियो, ॿाहिरि अची विया। पीउ ऐं भाउ जे आॾो बि असां मुस्लमान वटि औरत लाइ वॾी तोहीन आहे त पीउ वेठो हुजे, औरत जो रओ लथल हुजे। ॿाहिरि वेठा हुजनि, औरत जो रओ जेको लथल हुजे, इहा औरत हिते बि गुनाहगार थींदी। पीउ ऐं भाइरनि जे आॾो जेकॾहिं रओ लथल आहे, हिते बि गुनाहगार थींदी। बाक़ी मुड़ुस जेको उनजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि औरत जे मथां हर्ज न आहे, मुड़ुस मौजूदु हुजे त भले उनजो रओ लथल हुजे त लथल हुजे। छाजे करे? मुड़ुस इन जे जिस्म जो मालिक आहे। बाक़ी औरत जे मथां इन बेस ते लानत ईंदी। औरत जो मथे खां वठी करे पेरनि ताईं उगाड़ी आहे। औरत खे सॼो जिस्म जेको आहे ढकणो आहे। इन जे करे औरत जे मथां लानत जो हुकुम थी अचे ऐं ॿियो को वही थी अचे। मर्द जी जेकी ओघड़ आहे उहा सर इहा न आहे। मर्द जी ओघड़ इहा न आहे। मर्द जी ओघड़ अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां बयानु कई। मर्द जी ओघड़ इहा आहे दुन खां वठी करे घुटननि ताईं। हे दुन हिन दुन खे लिकाइणो आहे। कॾहिं बि को लाग ॿधो त दुन खे बिल्कुलु लिकाइणो आहे। ईअं गर्मी जो मौसम आहे, दुन बिल्कुलु ईअं लिकियलु हुजे ऐं अहिड़ी तरह इहे गोॾा बि लिकियलु हुजनि। जेकॾहिं मर्द जी एतिरी हिनखे गोॾो पातल आहे जो दुन बि वाज़े तौर ते ढकियलु आहे, घुटना बि, इहो मर्द बसि हाणे उघाड़ो न आहे। मर्द जी ओघड़ जी हद ई आहे बसि त दुन खां वठी करे घुटननि ताईं। इहो अल्लाह ताला मर्द लाइ कोशादी कई आहे। इन एतबार सां त मर्द जा कमकार में तालुकात ज़्यादा पवनि था, ॿाहिरि निकिरणु ज़्यादा थिए थो। औरत खे ख़ुदा जेको महदूद कयो आहे उहो घरनि ताईं कयो आहे, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते औरत जे अंदरि कशिश रखी आहे अल्लाह ताला जो कोई बि जेकॾहिं अगरि मर्द कंहिं बि औरत जे मथां नज़र पवंदी, मर्द जी अचानक खोपड़ी ख़राबु थियणु शुरू थी वेंदी। ख़ुदा अहिड़ी हिकिड़ी कशिश औरत जे अंदरि रखी, इन करे औरत खे मुकमल हिजाब करिणो पवंदो। बाक़ी औरत जे मथां लानत ईंदी, इहा हक़ीक़त आहे। नामोहरम मर्दनि जे आॾो रओ घुलाए करे घुमंदी, उनजे मथां लानत ईंदी। मर्द जे मथां जेकॾहिं टोपी नथो पाए त लानत न ईंदी। हता की जेकॾहिं मजबूरी में मर्द बग़ैर टोपी खां नमाज़ पढ़े थो, नमाज़ थी वेंदी। बग़ैर टोपी खां नमाज़ पढ़े थो, नमाज़ थी वेंदी। हा, इहो आहे त ख़िलाफ़ सुनत थींदी, ख़िलाफ़ अदब थींदी। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनत मुबारक पगड़ी पाइणु, मथे ते टोपी रखणु,
हे मर्द जी शान में अचे थी, सुनत में अचे थी। पर जेकॾहिं मजबूरी में टोपीअ सां न पातीसीं, नमाज़ जेको आहे आसानी सां थी वेंदी। अगरि कंहिं औरत मजबूरी में रओ मथे ते न पातो त उनजी पोइ बि नमाज़ न थींदी। छाजे करे इहो मथो जेको आहे औरत जी उघड़ में थो अचे, त इन जे करे अलाह ताला ज़्यादा में ज़्यादा पाबंद औरत खे बनायो आहे। साईं उहो कहिड़ो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं सख़्त खां सख़्तु घरवारी बि पंहिंजे मुड़ुस सां राज़ी थी वेंदी आहे? हे साईं कहिड़ो अजीबो ग़रीब सुवालु आहे। सख़्त खां सख़्तु घरवारी बि, साईं इन जो को क़ुरान हदीस खां को सबूत न आहे, हिकिड़ो ईअं सम्झो लोकल हिकिड़ो सुवालु आहे। इन जो जवाबु काफ़ी माण्हू इहो ॾींदा आहिनि त जंहिं ॾींहुं मर्द खे पघार मिले उन ॾींहुं सख़्त खां सख़्तु घरवारी बि पंहिंजे मुड़ुस सां ज़्यादा जेको राज़ी थी वेंदी आहे। हिकु नंबर ते इहो, ॿिए नंबर ते मुड़ुसु शॉपिंग कराएसि। केॾी बि सख़्तु माई हुजे, केॾी बि सख़्तु माई हुजे, त मुड़ुसु जॾहिं उनखे शॉपिंग कराईंदो, कपिड़ा वठी ॾींदो, बहितर जॻह ते उनखे घुमाईंदो, खाराईंदो, पीआरींदो, सख़्तु खां सख़्तु घरवारी बि उन टाइम राज़ी थी वेंदी आहे। घरवारी जी तारीफ़ कई, घर में घरवारी भाॼी पचाई आहे पर बेकार पचाई अथई, पर ईअं चयो सुभान अल्लाह, मूंखे ॿिए कंहिं औरत जी भाॼी वणंदी न आहे, तुंहिंजी भाॼी जेकी हथनि जी ॾाढी मूंखे वणंदी आहे। पोइ ॾिसो साईं, औरत खां अक्सर कमु ईअं वठंदा कयो, घर वारनि खां अक्सर कमु ईअं वठंदा कयो त उनजी तारीफ़ उनजे मुंहं ते कंदा कयो, तारीफ़ उनजे मुंहं ते कंदा कयो। बाक़ी औरत आहे जल्दबाज़। 2-3 ॾींहं अॻु में मूंसां हिकिड़ो साथी मिलियो, मां नमाज़ पढ़ी करे ॿाहिरि निकितुमि, चइसि मूंखे पंहिंजी घरवारी एतिरो त परेशान कयो आहे, एतिरो त मूंखे परेशान कयो आहे, चई दिलि चए थी मां पाण खे गोली हणी छॾियां। मां चयो यार ईअं न कजांइ, गोली पाण खे न हणजांइ, गोली हणंदे यानी ख़ुदिकशी थींदी। चइजांइ मूंखे परेशान एतिरो कयो अथई सभु त मुड़ुसनि खे औरतूं जेको आहे परेशान न कनि। मुड़ुसनि खे जेतिरो परेशान न कंदियूं ओतिरी मुड़ुस जी इनशाअल्लाह उमिरि जेकी आहे अल्लाह ताला वधाईंदो। छो त मर्दनि जो ॾिसो न, थोरो एतदाल सां जेकॾहिं औरतूं सम्झनि त मर्दनि जो औरतुनि जे मथां वॾो अहसान आहे। औरतूं सिर्फ़ु घर में वेठी हुजनि, ॿाहिरि मज़दूरी लाइ मर्द वेंदो, कमकार लाइ मर्द वेंदो, सॼो ॾींहुं गर्मी ते कमु करे शाम जो सब्ज़ी वठी ईंदो, हा साईं अटो वठी ईंदो, ईद ते औरत खे लिबास पाराईंदो, औरत खे हर शइ ज़रूरत जो सामान वठी ॾींदो, त कम से कम औरत सम्झण जी थोरी कोशिशि करे। त इन करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, ॾिसो का त मर्द जे अंदरि का ख़ासियत हुई जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, अगरि मुंहिंजे शरीयत में सजदे जो हुकुम हुजे हा त मां छा कयां, औरतुनि खे हुकुम कयां त अची करे मुड़ुसनि खे सजदो कयो। त औरतूं जेको आहे मुड़ुस जी जॾहिं क़दुरु न आहिनि कंदियूं न, क़दुरु न आहिनि कंदियूं जॾहिं औरतूं, त पोइ अलाह ताला उहा नेमत उन्हनि खां खसींदो आहे। इहो सिर्फ़ु मां मुड़ुसनि ते डिपेंड नथो कयां, दुनिया जी हर हिकु नेमत जंहिंजी क़दुरु को बि इंसानु नाहे कंदो, पोइ चाहे मर्द हुजे या औरत हुजे, अलाह ताला उहा नेमत खसींदो आहे ऐं पोइ उहो मर्द बि परेशान थींदो आहे, पोइ उहा औरत बि परेशान थींदी आहे। त जेके औरतुनि खे घर में अलाह ताला मुड़ुस ॾिना आहिनि, इहे सभु कुझु इन्हनि जे लाइ इहो ई आहिनि। ॿिए जे तरफ़ अगरि बिल फ़र्ज़ नज़र बि वई, औरत इंतिहाई गुनाहगार थींदी। ॾिसो दुनिया जी ज़िलत मथां पई हूंदी आहे, दुनिया जी ज़िलत ॾिसो, बुरा बुछड़े कम जो ऐं ख़राबु कम जो रिज़ल्ट दुनिया में ख़राबु थींदो आहे। औरत केॾी बि इज़तदार हुजे, केॾो बि उनजो मुड़ुसु यानी ॾींहुं राति उनजी ताज़ीम करे, पर मुड़ुस खे अगरि ज़रा बराबरि बि ख़बर पइजी वई त अगरि मुंहिंजी घरवारी जेकी आहे इहा मासां सीरी न आहे, ॿिए कंहिं सां उनजो चकर आहे, त मां चवंदो दुनिया में हसीन खां हसीन औरत जी इज़त जेको आहे यानी जूती जेतिरी बि नाहे रहंदी। चंपल जहिड़ी बि उनजी जेकी आहे न, चंपल जो पादर जेको आहे न उहो मिलंदो, हल्की खां हल्की चंपल जेको आहे मिलंदी 300 रुपया। पर जेकॾहिं अगरि कंहिं मुड़ुस खे ख़बर इहा पई, ख़बर हिकिड़ी पई, त उन मुड़ुस जी नज़रुनि में उहा औरत हमेशह जे लाइ ईअं ई किरी पवंदी आहे। अलाह ताला हिकिड़ो हलाल रस्तो बनायो आहे, इहो हुकुम मर्दनि लाइ बि हुई आहे ऐं औरतुनि लाइ बि सेम सेम इहो ई आहे। अलाह ताला जेकी हलाल औरत करे ॾिनी आहे, इहा ई सभु कुझु आहे। पोइ अलाह ताला अॻिते वज़ाहत कई, 2 कयो 3 कयो, हराम रस्ते तरफ़ ए इंसान न वञो, अगरि वेंदो छा थींदो, दुनिया में अलाह ताला तव्हांखे ज़लील कंदो। दुनिया जी ज़िलत असां ॾिठी आहे, दुनिया जी ज़िलत असां ॾिठी आहे। अलाए केतिरा माण्हू जंहिं पंहिंजे हक़ खे छॾे करे ग़लति रस्ते तरफ़ विया, घणनि जॻहियुनि ते क़तल थी विया, उनजो घर जेको आहे तबाह थी वियो, उनजी पीउ जी इज़त जेको आहे मुआशरे में कंहिं क़िस्म जो कोई बि न रही, पंहिंजो घर बि तबाह, अगलनि जो घर बि तबाह। ॾिसो बुरे कम जो रिज़ल्ट हमेशह बुरो निकिरंदो आहे। अलाह ताला तमामु औरतुनि ऐं मुस्लमान खे नेक ऐं मुतक़ी बनाई। व आख़िरु दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ईद नमाज़ अच्छा इंशाअल्लाह
ईद नमाज़ जो टाइम जो असां सिलेक्ट कयो आहे 7:40 ॿिए नंबर ते कल्ह टियों ॾींहं खां वठी करे असांजे शहदाद कोट जे अंदरि फ़लस्तीन जे लाइ ताउन हले थो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहर जा आलिम जेको आहे चंदो कंदा। इहो कंहिं इंसान जे मथां जेको आहे थोरो न आहे, कंहिंजे मथां अहसान न आहे। ऐं असांजी मस्जिद में ख़ासि मां ॾे बि फ़ोन कई हूंदो साईं, तव्हां बि पंहिंजी मस्जिद खां बिलफ़र्ज़ जेको थी सघे, कंहिंजे मथां असां मुक़ररु नथा कयूं, जंहिंखे बि अगरि फ़लस्तीन जे लाइ को चंदो का रक़म ॾियणी आहे, मोज़न निसार साहिब खे उहो ॾे, ऐं इन खां बाद में साईं मोज़न साहिबु निसार साहिबु मथे जेको आहे उलमा ताईं पहुचाईंदो। इहे पंहिंजे लाइ फ़ाइदो आहे, ॿिए कंहिं कंहिंजे मथां अहसान न आहे।